हैदराबाद में खबर ईंदा हलो तो प्रेस क्लब कराची मच्छर कॉलोनी 2 सिंधी पोरतुन जे बेरहमाने क़त्ल खिलाफ़ हैदराबाद में सोशल वर्कर्स नसरीन पलेजो ऐं यूनाइटेड यूथ अलायंस पाकिस्तान पारां गुलाम सरवर दल मुमताज़ जोकियो कामरान सोलंकी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में सवई मर्द तोड़े औरतुनि शहबाज़ बिल्डिंग खां प्रेस क्लब ताईं पैदल मार्च कयो वियो ऐं सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अहिड़ा इंसानियत खां किरियल वाक़िअनि खे पूरी तरह रोकियो वञे ऐं मुलज़िमनि खे कड़ी सज़ा ॾिनी वञे, न त एहतिजाज दायरो वसी कयो वेंदो। सिंध हुकूमत सिंधियुनि जे तहफ़ुज़ खे कराची में यकीनी बणाए ऐं अहिड़े कंहिं बि फ़िरक़ावारीअ जी हवा खे हलण न ॾिनो वञे। असीं सभई पाकिस्तानी पाण में भाइर आहियूं, लेकिन अहिड़नि वाक़िअनि खे जनम ॾियारींदड़ शरपसंदनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।